कांधड़ा वेलफेयर तरफां सचल गोठ में कांधड़ा बिरादरी तरफां एक गॾिजाणी कोठाई वई, जंहिंजो ख़ुसूसी मेहमान कांधड़ा वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो मरकज़ी सदर शाहनवाज़ कांधड़ो, जनरल सेक्रेटरी DSP फेज़ मोहम्मद कांधड़ो, सैयद अहमद अली शाह काज़मी हुआ। कांधड़ा बिरादरी के उहदेदारनि ज़ाकिर कांधड़ो, वकील राज हुसैन, DSP फेज़ मोहम्मद, वडेरो शाहनवाज़, GM कांधड़ो, उस्ताद ज़वार हुसैन नांगसी GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको कांधड़ा बिरादरी आहे असांजी परमुन बिरादरी आहे। पूरी सिंध के अंदर तव्हां किथे भी ॾिसो असां जिते भी को झेड़ो थींदा उते मेड़ में त काफ़िला वठी ॿियनि बिरादरियुनि जा उते सुलियो कराइण जी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजो किरदारु अदा कंदा आहियूं त असांजे सिंध जे अंदरि कुंदर जवान जेके जहिड़नि में कुसीदा आहिनि त उनजो बचाव थिए, कोर्टनि जे चकरनि खां बचनि, थाणनि जे चकरनि खां थाणनि जा घर न भरनि। त असां इहो ई मैसेज ॾियणु चाहियूं था त असां अमन परस्त क़ौम आहियूं, असांखे न छेड़ियो वञे किथे भी कंहिं भी जगह ते। जीअं ज़ाकिर भाई जो मैदान जो थोरो मसइलो आहे प्लाट जो, त ज़ाकिर भाऊ कोर्ट जो रस्तो अख्तियार किया, कानूनी रस्तो अख्तियार किया, बेहतरीन रस्तो आहे, जहिड़े को परमुन हुजणु बहितरीन ॻाल्हि आहे। त किथे भी वेही असां उन्हनि दोस्तनि उन बिरादरी के भी गुज़ारिश कंदासीं तव्हांजे चैनल के तवसल सां त कंहिं माण्हू वटि वेही को रस्तो कढो, उनजो हल कढो, के ॻाल्हियूं कयो त जीअं पुरअमन तरीक़े सां मसइलो हल थी। असां त समाज कल्ह भी हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं जंहिंमें असांजे डिप्टी स्पीकर साहिबु आई ऐं सोशल आहियूं। असां त अमन पसंदि आहियूं, बसि असां ॿियो छा ॿुधाईंदासीं। हिते जेको असांजे ज़ाकिर भाउ सां मसइलो थियो आहे, ज़ाकिर भाउ हिकिड़ो प्लाट जो टुकड़ो ऑलरेडी दोस्तनि खे ॾेई चुको आहे, ॿुधाए थो। असां हाणे हुते बि पंहिंजो हुन में तकरीर में ॿ टे लफ़्ज़ इहे ॻाल्हायासीं त असां अमन पसंदि आहियूं, असां ॻाल्हियुनि जे ज़रिए ई मसइले खे हल कराइणु चाहियूं था। समाजी माण्हू बेसिकली हितां असां सिंध धरती जा रहण वारा आहियूं, असां हितां जा आहियूं, असां काॾे वेंदासीं। ऐं ॿियो आहे त अॻिला बि सिंधी ॿार आहिनि असांजा, उन्हनि खे बि इहो थिए त पाण में वेही ॿ ॻाल्हियूं करे ऐं असांजे ज़ाकिर भाउ जो मसइलो हल थिए। असांजो इहो पैगाम आहे त कांधड़ा कम्यूनिटी या जेके ॿियूं कम्यूनिटियूं आहिनि कराची जे अंदरि हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सुञाणप आहे ऐं ज़ातियूं ऐं जेके पाड़ा आहिनि उहे सुञाणप जे लाइ आहिनि। पर अॻिते हली ईअं छा थियो आहे त कुझु ताक़तवर जेके धुरियूं आहिनि, ताक़तवर कुझु क़ौमूं आहिनि या ज़ातियूं आहिनि, उहे पंहिंजे पाण खे ताक़तवर सम्झंदे ॿियनि खे हीणो सम्झंदे उहो उनजो ग़लति इस्तेमालु कनि थियूं। मूंसां इन क़िस्म जी हिकिड़ी ट्रेजडी थी आहे त गुज़िरियल 2020 खां मुंहिंजी जेका हीअ परमिशन आहे उहो वटि कागज़ मौजूदु आहिनि, असुलु फाइल मौजूदु आहे जेका आउं जेका हितां खे रिलीज़ कराई कोरोना जे करे ऐं मूं ते जेको फाल्ट जो अटैक थियो उन जे करे ऐं जेके उहे ड्यूज़ हुआ उन पीआरे सघियासीं, उहो मुंहिंजो ऐं केडीअ जो मसइलो आहे। हाणे हुन जाली फाइल ठाराए करे रोज़ दाबा, रोज़ दड़का, रोज़ जेका माण्हू विहारणु ऐं बंदूकबाज़ माण्हू विहारे ऐं शाशू ख़ान माण्हू विहारे करे, मां हिकिड़ो मिसकिन सियासी सोशल वर्कर माण्हू आहियां, मुंहिंजो कंहिंसां जहिड़ो कोन्हे को। हीउ पैगाम ॾियां पियो मुख़्तलिफ़ सान्यावंदनि खे, मुख़्तलिफ़ सियासी माण्हुनि खे, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि खे त हिन खे बाबा केरु सम्झाइण वारो आहे। जेके हीअ अॼुकल्ह जेको ताक़त जो एॾो मुज़ाहिरो कनि था, हिते कारियूं विगूं अचनि थियूं, उन ते माण्हू बंदूकबाज़ माण्हू वेठा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ माण्हू खां धमकियूं ॾियारनि पिया त बाबा तव्हां हीउ ख़ाली कयो। हीउ मुंहिंजो 3 सालनि जो हक़ु आहे, मां हिते लोड़ियो आहे, हिते खॾ हुई मूं उनखे भरियो आहे, भरे करे जेको आहे सहूलियत आंदी आहे। हाणे हुन ठहियल ठुकियल शइ खे केरु अची फब आहे त मां सम्झां थो इहा वॾी नाइजादी हूंदी। मुंहिंजी पीपल्स पार्टी जी क़यादत खे बि अपील आहे, मक़ामी क़यादत खे, आला क़यादत खे बि अपील आहे त ख़ुदा मूं सां इंसाफ़ कराए वञे। को पुरअमन बिरादरी आहियूं ऐं सिंध जे हवाले सां असां पुरअमन तरीक़े सां सिर्फ़ु पंहिंजे फलाह ऐं बहबूद जे लाइ माना वेलफेयर जे हिसाब सां असांजी बिरादरी कमु थी करे, पर पूरे सिंध में रहंदड़ बिरादरियूं जेके बि आहिनि कराची खां वठी कश्मीर ताईं सभई असांजा भाइर आहिनि ऐं सभिनी जे लाइ असांजी बिरादरी ऐं असांजे माण्हुनि जे दिलि में इज़त ऐं एतिराम आहे। पर हे जेको भाऊ ज़ाकिर हिते दोस्तनि खे गॾु कयो आहे ऐं हे इतिहाद जा हुन सां हिकिड़ी नाजाइज़ी थी आहे। असां सभु जेके दोस्त हूं कराची खां वठी कश्मीर ताईं पूरे सिंध जा, पाकिस्तान जा, कांधड़ा बिरादरी असां ज़ाकिर सां गॾु आहियूं, पर असां पुरअमन आहियूं। असां कानूनी रस्तो अख़्तियार कयो आहे ऐं इहो ई चाहियूं था असांजी बिरादरी या असां माण्हू या ज़ाकिर कंहिं बि क़िस्म जो फ़साद नथा कयूं। पर इहो अफ़सोस थो थिए त हिकिड़े दोस्त सां कंहिं चङाई कई आहे, थोरी जाइ ॾिनी आहे त उहो रोज़ी करे, उहो रोज़ी करण जे बजाए उल्टो जेको आहे हुनजे मथां फाइल ठाहे आयो आहे। इहो हिते रहंदड़ जेके बि हिन सचल जे इलाइक़े में या कराची में दोस्त आहिनि, असां उनखे इहा अपील था कयूं सान्यावंद माण्हुनि खे
त इन खे सुलझल तरीक़े सां वेही ऐं उनजो को हल कढनि। इहो ई प्रोग्राम आहे त असां जेको बिरादरीअ खे गॾु कयो आहे हिकु जाइ ते, छिड़ विछड़ हुई ऐं फ्यूडलिस्ट निज़ाम हुयो, इन खे असां अलविदा चई ऐं बिरादरी जे बुनियादनि ते उन जा जेके बुनियादी मसइला आहिनि उनखे हल करण जे लाइ असां कम्यूनिटी जो प्लेटफॉर्म ठाहियो आहे ऐं असां सां बासलाहित क़यादत गॾु आहे। असांजा जेके बि सिंध में मसइला थियनि था कंहिं बि क़िस्म जा बिरादरीअ सां या ॿियनि बिरादरियुनि सां, असां इताद जे थ्रू उन्हनि खे हल करण जी कोशिशि कई आहे ऐं इहा कोशिशि कई आहे त सभिनी बिरादरियुनि सां जेको असांजो हिकिड़ो इताद ऐं मोहबत वारो रवैयो रहे। पर जेकॾहिं असांखे कंहिं छेड़ियो त पोइ असां तारीख़ी क़ौम आहियूं, असां जूनागढ़ जिन जलायो अरोड़ जी तारीख़ था रखूं, असां पंहिंजे वजूद खे बचाए सघूं था, असां पंहिंजे मिलाक खे बचाए सघूं था। वॾियूं महिरबानी।